अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन में नाज़रीन हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं कणक जे बहरान जे हवाले सां। सिंध काबीना जो इजलास थियो जंहिंमें कणक जी इमदादी क़ीमत 2000 रुपया ऐं कमंद जी 202 रुपया फी मण क़ीमत मुक़रर कई वई आहे, जॾहिं त पंजाब ऐं बलूचिस्तान हुकूमतनि 1700 फी रुपया 40 किलोग्राम जी तजवीज़ ॾिनी आहे। कणक जो बहरान को नओं कोन्हे, केतिरे अरसे खां महांगाई जो जेको दुबण आहे उन में अवाम ॼण त दबजंदो वञे पियो। कणक जे बहरान खां अलावा खंड जी क़ीमतनि ते वफ़ाक़ी हुकूमत तमामु घणी तनक़ीद कई थी वञे। इन हवाले सां मुर्तज़ा वहाब पारां अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त आबादगारनि जी भलाई जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत को क़दम नाहे खयो, इन हवाले सां आबादगारनि खे नुक़सान ई थियो आहे। हुनजो चवणु हो त सूबाई हुकूमत पारां कोशिशूं कयूं थियूं वञनि ऐं सिंध काबीना फ़ैसिलो कयो आहे त वफ़ाक़ खे ख़त लिखियो वेंदो त कणक जो फी मण अघु 2000 रुपया मुक़रर कयो वञे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हि कंदासीं ॿेटनि जे हवाले सां ऐं कोरोना जी वधंदड़ वबा जे हवाले सां। अपोज़िशन पारां तनक़ीद कई थी वञे त PDM जा जेके जलसा आहिनि जंहिंमें अवाम जो हुजूम गॾु थिए थो, इन जो सबबु इन जे करे कोरोना जा जेके केस आहिनि उहे वधंदे नज़र अचनि था ऐं जेकॾहिं का अहिड़ी सूरत हाल थी त उन जो ज़िम्मेवार जेके आहिनि PDM में शामिल सभई पार्टियूं हूंदियूं। ॿेटनि जे हवाले सां अपोज़िशन जो चवणु हो त शहरियार शहर जेको आहे सो जंहिं फ्लोर ते बीह करे इंतरा जी स्टेटमेंट ॾिनी उन जे ख़िलाफ़ पार्टी डिसिप्लिन जी भञकड़ी जे हवाले सां का कार्रवाई न कई वेंदी, बल्कि घोटकी जो रवासी आहे ऐं वापसि फ्लोर ते अची करे उन पंहिंजी स्टेटमेंट खे वापसि वठंदो। मजबूरी तौरु इन्हनि ॿिनि मौज़ुअनि ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं। मूंखे स्टूडियो में जिन महिमाननि जॉइन कयो उन्हनि जो तारीफ़ कराईंदी हलां। PTI सां तालुक़ रखंदड़ मंसूर शेख साहब भली कार चांदी त असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। असांजा ॿिया महिमान आहिनि पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ नईम अवान साहब, आपको वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में जॉइन किया। नाज़रीन फोन लाइन ते असांखे तर्जीह निगार कमाल लाशारी साहब जॉइन कयो आहे। कमाल साहब तव्हांखे भली कार चांदी त असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। मंसूर साहब कीअं था ॾिसो अॼु सिंध काबीना जो इजलास थियो, कणक जी इमदादी क़ीमत 2000 रुपया फी मण मुक़रर कई वई आहे। ॾिसो हिननि वटि जॾहिं कणक हुई 12 लख टन हुई, जॾहिं PTI प्रेशर विधो, अली ज़ैदी प्रेस कॉन्फ्रेंस कई, फिरदौस शमीम प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं थ्रेट कयो त जेकॾहिं तव्हां रिलीज़ न कंदव त असीं धरणो हणंदासीं ऐं बुख हड़ताल कंदासीं चीफ मिनिस्टर हाउस जे ॿाहिरां मरणा घड़ीअ ताईं, मौलवी महमूद साहब चयो। ऐं उन खां पोइ सिंध गवर्नमेंट तव्हां ॾिसो त 20 अक्टूबर खां पोइ रिलीज़ करणु शुरू कयो। तव्हां पहिरियों चालान ॾिसो त जेको आहे न घणो कढियो अथऊं। हाणे ॻाल्हि इहा आहे त बहरान बि पाण पैदा कनि, हिननि जी कणक कुआ बि खाई वञनि, हिननि जी कणक चोरी बि थिए। हिन टोडियूं मां अख़बार में पढ़ियो त डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर DFC जंहिंखे चवंदा आहिनि उनखे नेब सखर में वधो आहे 92 करोड़ जी कणक जी गभन में। त तव्हां ॿुधायो त हर ज़िले में, ऐं तव्हां इहो पॉसिबल न आहे त ऑफिसर ब्लेसिंग्स खां सवाइ, पॉलिटिकल ब्लेसिंग खां सवाइ एॾी हेरा फेरी करे सघे जेका करोड़नि ऐं अरबनि में हुजे। वॾे वज़ीर जेको कालीदास डैम जो इफ्तिताह कयो नंगर में कल्ह, उनजो बि इहो चवणु हो त इहो वफ़ाक़ी हुकूमत जी नाक़िस पॉलिसियूं आहिनि। सिंध हुकूमत पंहिंजो टारगेट जेको आहे कणक जे हवाले सां उहो पूरो कयो आहे, बल्कि हदफ़ खां वधीक उनखे पूरो कयो आहे, पर हिननि जॾहिं ॿाहिरि कणक मोकिली या ॿिया सूबा उहो टारगेट न मुक़रर करे सघिया। मां इन ते ॻाल्हायो ई न टारगेट पूरे करण ते। मां इहो चयो त हिननि रिलीज़िस कॾहिं शुरू कयूं, जॾहिं हिननि परचेज़िंग कई, टारगेट पूरो कयो त वक़्त सां छो न पिया रिलीज़ कर, जॾहिं अवेलेबल बि हुई ऐं हिननि वटि पुराणी बि पई आहे। तव्हां ॾिसो त हिननि ते OD घणी आहे जेका ओवर ड्राफ्टिंग कई आहे फूड डिपार्टमेंट। जॾहिं तव्हां उन ते इंक्वायरी विहारींदो, छॾे त ई प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, फेडरल उन में इंटरफियर नथी करे, पर अल्टीमेटली इहो केस नेब ॾे वञिणो आहे। त हिननि जेका OD खई आहे ओतिरो जेको तव्हां पैसा जो खया आहिनि स्टेट बैंक खां, ओतिरो माल त अवेलेबल हुअणु घुरिजे। उहो हिननि जो कुआ खाई विया, हिननि जा चोर खाई विया, हिननि पाण में विरासत कई। तव्हां ॾिसो बारदाने में विरासत थींदी आहे। त ॻाल्हि इहा आहे त ग़रीब माण्हू जेको बि मतिलबु हिन मुल्क में रहे थो, उहो नंढड़ो ॿार हुजे या बुज़ुर्ग 80 सालनि 100 सालनि जो हुजे, ग़रीब हुजे या अमीर हुजे, उनखे खंड बि खाइणी आहे ऐं अटो बि खाइणो आहे, है न। ऐं इन में ज़ख़ीरा अंदोज़ी असां ॾिसो क्रैकडाउन शुरू कयो आहे KPK में, पंजाब में रिज़ल्ट्स अचणु शुरू थी विया आहिनि। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट खे बि इन्हनि क़दमनि ते वञणु घुरिजे। ॾिसो गवर्नमेंट सब्सिडी एॾी नथी ॾेई सघे,
जेका हिन सब्सिडी अनाउंस कई आहे अलाए कहिड़ी मैनिपुलेशन कंदा वरी वधीक कर्ज़नि ॾे वेंदा उहो कनि त जेके ज़ख़ीरा आमदोज़ी आहिनि जेके मार्केट खे वधाईंदा ही एतिरी कणिक ॾेई न सघंदा पंहिंजे फ्लोर मिल्स खे ऐं आटा चक्कियुनि खे कोटा ते छॾे हिननि खे सब्सिडी ॾियणी आहे त ॿाहिरां तव्हां ॾिसो न जेका इम्पोर्ट कणिक थी आहे उन जी प्राइस घणी आहे आम ज़मींदार घणे में थो विकिणे त ओवरऑल त अटे जो अघु उन मां निकिरंदो न हिननि जे इन मां जे फ्लोर मिल जी के ही ॾियनि था जेको आहे सो 1000 मण ऐं उन जी कैपेसिटी आहे 3000 मण त उहो 2000 मार्केट मां वठी बि पीअंदो न त ॻाल्हि इहा आहे त ज़ख़ीरा आमदोज़ी ते बि कंट्रोल कनि ही इन ते सियासत न थियणु घुरिजे ही इंसानी मामिलो आहे ऐं मुल्क जे गरीब अवाम ख़ासि करे जेको अॻु में पिसियल आहे महंगाई में उन जो मामिलो नहीं सब क्या कहेंगे आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बात ये कि जैसे इन्होंने कहा कि सिंध के अंदर जो है वो कणक की और आटे की जिस तरीके से शॉर्टेज है, लगता है ऐसा है कि शायद वो सिंध के अंदर ही शॉर्टेज है। अगर ये बात करते हैं कि चूहे यहाँ की कणक खा जाते हैं, यहाँ का आटा जो है वो गायब हो जाता है और यहाँ जो लोग जो माफियाज हैं वो माफियाज बड़े एक्टिव है, तो इनको पता होना चाहिए कि यहाँ ये जो शॉर्टेज सिंध के अंदर है ये पंजाब में भी सूरत हाल है, पूरे मुल्क ये की सूरत हाल बलूचिस्तान में ये सूरत हाल इनका वो सूबा जहाँ इनके पास दूसरी दफ़ा जो है इन्होंने दूसरी दफ़ा अक्सरियत ली है वहाँ उस सूबे के अंदर भी ये सूरत हाल है। सिर्फ सिंध के अंदर फ़र्क इतना है कि सिंध के अंदर अगर मैं बात करूँ तो यहाँ जो आटे के रेट कुछ दिन पहले इसका नोटिफिकेशन जारी हुआ वाइस सूबा था 41 रुपये कुछ पैसे जो है वो आटा मार्केट में दस्तयाब होगा, जिसके ऊपर अगर मैं बात करूँ छोटी मार्केटें बड़ी मार्केटें और बचत बाजारों के अंदर उसके लिए जो हमारे कमिश्नर हैं जो हमारे एसीज हैं वो उस वक्त उसको देख रहे हैं और अल्हम्दुलिल्लाह ये कि मार्केट में वो चीज़ें दस्तयाब भी हैं। अब अगर मैं बात करूँ महंगाई की तो महंगाई कुछ चीज़ें ऐसी हैं जिसका जो है वो तौहीन उसका जो है वो वफाकी हुकूमत करती है, जिसके रेट वफाकी हुकूमत तय करती है। और पहली दफ़ा ऐसा हुआ कि ये एक्सपोर्ट करते रहे आटे को और अब ये इंपोर्ट करने पे चले गए। पहले तो एक्सपोर्ट करने की जरूरत क्या पड़ी इनको आटे की, ऐसी क्या सूरत हाल थी? ये तो पहले इनको मार्जिन देखना था कि अपने मुल्क के अंदर क्या वो कैपेसिटी पूरी हो रही थी। इनकी जो काबीना के जो लोग थे उन्होंने जब रिकमेंडेशन दी और जो आर्डर पास हुए वज़ीर आज़म साहब की परमिशन के बाद और आज सूरत हाल क्या है वो इंपोर्ट करने पे ये लोग चले गए। फिर आटे का जो बुरान जो पैदा हुआ है आटे के बुरान से पहले आप ये देखें कि चीनी का बुरान भी इस मुल्क के अंदर था और जो चीज़ें वफाकी हुकूमत की तरफ से तय होती हैं, आपके बिजली के रेट हैं वो वफाकी हुकूमत तय करती है और सारे सूबों के अंदर वो रेट फिर तय होते हैं। इसी तरीके से पेट्रोल के रेट हैं वो वफाकी हुकूमत जो है वो तय करती है, फिर तमाम सूबों में रेट तय होते हैं। फिर आप ये देखें कि और जो हाउस होल्ड के जो आइटम है वो हाउस होल्ड आइटम जो है वफाकी हुकूमत तय करती है। हुकूमत तो इसका जिम्मेदार वफाकी हुकूमत इसका जिम्मेदार सूबाई हुकूमत करती है कि क्यों नहीं गंदम जो है वो रिलीज की गई? देखिए गंदम जो अवेलेबिलिटी थी वो गंदम मार्केट के अंदर पहुंचाई गई। जो गंदम की शॉर्टेज हुई, जो गंदम नहीं ना मिल सकी, जो हम इनको कहते रहे कि खुदाया गंदम की शॉर्टेज आ रही है आप मेहरबानी करें ऑन टाइम हमें गंदम पहुंचाएं और गंदम वो यहाँ नहीं पहुंच सकी और ना पहुंचने के बावजूद भी अल्लाह ना करे वाइस सुबह सिंध के अंदर गंदम का बुरान पैदा नहीं हुआ और जो रेट थे हमने अकमन कोशिश की, हमारे डीसी हमारे कमिश्नर जो थे वो कम से कम मार्केटों के अंदर जो है वो चलान भी लोगों के किए, उनको जो है जेलों के अंदर भी भेजा और चीजें भी की। लेकिन फर्क नहीं पड़ा काफी हद तक तो बेहतरी हुई है। लेकिन हमारा मसला ये है कि देखें मैं एक बात बताऊं, काबीना कोई भी हो, काबीना जो भी बैठती है उसका काम होता है कि वो डायरेक्शन ठीक करे। यहाँ मुसीबत ये है कि प्रॉब्लम कहाँ खड़ी होती है, जो वजीर आजम साहब हैं जो हलफ की पासदारी नहीं कर रहे। हलफ उनका जो था वो हलफ उनका लेने का ये मकसद था कि मैं पार्लियामेंट की बात करूंगा, मैं आइन की बात करूंगा, मैं रूल ऑफ लॉ की बात करूंगा, कानून की बात करूंगा, हर वो चीज़ पाकिस्तान में रहने वाले जो लोग हैं उनको वो पहुँचाऊंगा, बेहतरीन मनसूबे दूंगा, चाहे वातवात की कीमतें हो, चाहे वो हाउस होल्ड आइटम की चीज़ें हो, चाहे वो हर वो चीज़ जो इंसान को चाहिए होती है वो चीज़ें मैं उनको कंट्रोल करूंगा, ये जिम्मेदारी होती है। लेकिन जिम्मेदारी से जब वजीर आजम साहब कासिर हों तो नीचे काबीना की क्या सूरत हाल होती है? काबीना की सूरत हाल वो यही होती है, आज जो बुरान पैदा हो गया है वजीर आजम 22 महीने से उनका है कि शोर शराबा है, वो चोर है, फला चोर है, उनकी अटेंशन ही नहीं है महंगाई के ऊपर, उनकी अटेंशन ही नहीं है गंदम के ऊपर, उनकी अटेंशन ही नहीं है चीनी के ऊपर, ना और जो दीगर जो बुरान पैदा हुए हैं मुल्क के अंदर। मैं जरा तसीनिया तर्ज निगार कमाल आशरी में हमारे साथ कमाल असांजी आवाज़ अचे पई तव्हां ताईं? जी कमाल साहब ॿुधायो त अॼु सिंध काबीना जो इजलास थियो जंहिंमें कणक जी इमदाद जी क़ीमत 2000 रुपया, कमनि जी 202 रुपया फी मण क़ीमत मुक़रर कई वई आहे। कणक जे बहरान जे हवाले सां वफ़ाक़ सूबे ते इल्ज़ाम हणे थो, सूबो वफ़ाक़ी हुकूमत ते इल्ज़ाम हणे थो ऐं इहो इन ते बि तव्हां ॿुधाइजो त इहो आख़िर कंहिंजी ज़िम्मेवारी आहे, इन जो ज़िम्मेदार केरु आहे ऐं जेके अघु मुक़रर थिया आहिनि सूबाई हुकूमत पारां चयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे बि ख़त लिखियो वेंदो, छा चवंदव?
ॾिसो ही अॼोकी काबीना जे इजलास में जेके ॿ अहम हिकिड़ा फ़ैसिला थिया आहिनि ज़राअत जे हवाले सां कमंद ऐं कणिक जे हवाले सां। पहिरियां जेकॾहिं पाण उन ते थोरो डिस्कस कंदा हलूं त कणिक जे हवाले सां जेको अघु मुक़ररु थियो आहे इन खे बहितर जेको आहे चई सघिजे थो, छो त इहा हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई थींदी आबादगारनि जी। ऐं आबादगार तव्हां ॾिसो जेकॾहिं कंहिं बि फ़सुल जो अघु 2 या 3 साल लाॻीतो जेकॾहिं नथो थिए त ईंदड़ साल जेके आहिनि उन में उहो फ़सुल जेको आहे ज़मीनदार या आबादगार जेके आहिनि उहे काइण खां पासे थी वेंदा आहिनि ऐं उन मुतबादिल फ़सुल जेको आहे उहो काईंदा आहिनि। जीअं कमंद सां गुज़िरियल सालनि में थियो आहे त माण्हू कमंद जो जेको फ़सुलु आहे उनजी पोखी घटि करे वेंदा आहिनि ऐं वरी जॾहिं कमंद जो अघु जेको आहे उहो चोट चढ़ी वेंदो आहे त नेक्स्ट ईयर में कमंद जी जेका पोखी आहे उहा घणी थी वेंदी आहे। त उन हवाले सां कणिक जी बि साॻी सूरत आहे त कणिक जी जेको अघु वधियो आहे यकीननि उहो इन शइ खे नज़र में रखियो वेंदो, छो त आबादगारनि जी जेका फ़ी एकड़ ते जेका ख़र्चु अचे पियो, जेको डीज़ल जी मद में, ट्रैक्टर जी मद में, कणिक जे ॿिज जी मद में ऐं मुख़्तलिफ़ जेको लेबर फोर्स जेको हुन ते इस्तेमालु थिए पियो उहो तमामु वधीक हुयो। उनजे करे इहो बहितर आहे त कणिक जो जेको अघु आहे उहो वधियो आहे ऐं 2000 ते पहुतो आहे। हाणे जेकॾहिं पाण चऊं त कणिक जो जेको बहिरान आहे उहो बहिरान ॾिसो त हुनजो सिधो फ़ाइदो मिडिल मैन खे थिए थो ऐं उहो मिडिल मैन ई पोइ खणी सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे। सिंध हुकूमत खां जेकॾहिं बॉर्डर खां ॿाहिरि कणिक वञे थी, अटो वञे थो, त सिंध हुकूमत जी जेको आहे सो हुन ते ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजे सूबे खां ॿाहिरि न वञणु खपे। ऐं उनखां पोइ मुल्क खां ॿाहिरि जेकॾहिं का शइ वञे थी त उहो वफ़ाक़ी हुकूमत जूं केतिरियूं एजेंसीज़ आहिनि, हुकूमत ख़ुदि आहे, फूड सिक्योरिटी जेका पंहिंजी वज़ारत आहे। अच्छा, जॾहिं सिंध हुकूमत में अवां सम्झो त जेका ख़रीदारी थी जी पंहिंजो कणिक जी उहा ख़रीदारी टारगेट जेके आहिनि उहे पूरा था थियनि, पर थोरे ई टाइम खां पोइ उन शइ जो बहिरान थी थो वञे। हाणे इन जो हिकिड़ो सिधो ई सिधो जेको सादो हिकिड़ी जेका असां सम्झ हिन में का साइंस कान्हे का, त जॾहिं तव्हां वटि टारगेट पूरा था थियनि त उन जो जेको मिडिल मैन आहे उन जी मार्फत उहे सौदा जेके आहिनि उहे ॿाहिरि थियनि था ऐं उन ते तमामु घणो जेको लखे रुपया आहिनि उहे कमाया था वञनि। इवन एतिरे क़दुरु जो अफ़गानिस्तान, ईरान ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि ओॾां कणिक जेका आहे हली थी वञे ऐं उनखां पोइ अचानक जेके आहिनि उहे बहिरान पैदा था थियनि। पोइ इहे ॿई शयूं जेके आहिनि संजीदगी तव्हां ॾिसो त एग्रीकल्चर जे हवाले सां न सिंध हुकूमत जी आहे न ई वरी वफ़ाक़ी हुकूमत जी आहे। सिंध हुकूमत जेकॾहिं अघु ई मुक़ररु करे थी, पर जेकॾहिं नेक्स्ट ईयर में ईंदड़ साल में ॾिसंदो त बारदाने जो इशू अलॻि थींदो, उन मां ई मिडिल मैन जेके आहिनि उहे कणिक ख़रीदारी कंदा ऐं उहा रखंदा, वरी उहे मामला अलॻि आहिनि। पर हिकिड़ो आहे त बहितर क़दम चई सघिजे थो त हिकिड़ी सपोर्ट प्राइस जेकॾहिं थोरी वधे थी त आबादगार खे घटि में घटि थोरो रिलीफ मिले थो। भली बारदानो न मिलंदो पर ओपन मार्केट में 50-100 रुपए जे घटि फ़र्क़ु सां बि ज़मीनदार खे कुझु न कुझु फ़ाइदो थींदो। बाक़ी जेकॾहिं अवां चओ था बहिरान जो मसइलो त उन में सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ सभु इदारा जेके आहिनि उहे सभु जा सभु जेके आहिनि उन में सवाइ आबादगार खां बाक़ी सभिनी खे पंहिंजो हिसो पती मिले थो ऐं सभु कुझु थिए थो। कमंद जे तव्हां शइ खे ॾिसो त कमंद गुज़िरियल भेरे 40 खां 45 रुपया खंड हुई त 182-172 ते अघु हुयो ऐं हिन भेरे उहा खंड जो जेको क़ीमत आहे उहा 100 रुपए ते वञी पहुती आहे त होॾां जेका कमंद जो जेको फीमण आहे उहो 202 ते। अच्छा, इहो 202 ते सरकारी अघु मुक़ररु थियो आहे, पंजाब जो 200 ऐं सिंध जो 202, पर अवां ॾिसंदो त ओपन मार्केट जेका आहे उहा कमंद जी अवां 250 खां 300 ताईं जेका आहे ओपन मार्केट थी वेंदी, छो त कॉम्पिटिशन थींदो ऐं कमंद हिन भेरे 10% जेको आहे गुज़िरियल साल जी भेट में पोखी घटि थी आहे। ओपन मार्केट जेका आहे उहा वरी वधीक थी वेंदी जंहिंखे ज़मीनदार ऐं आबादगारनि खे फ़ाइदो थींदो। पर सिंध हुकूमत इहो जेको क्रेडिट आहे उहो बि पाण न खणी सघी जो को 10 रुपया 20 रुपया को आबादगारनि जी ॻाल्हि मञींदे हू कमंद जो अघु जेको आहे उहो 250-225 ताईं को रखे आहे। ओपन मार्केट में हुअं ई वधी वेंदो, पर जेको सिंध हुकूमत आहे उन ख़बर न आहे त कहिड़ी हिकमत अमली तहत जेको आहे सोई आहे न कई आहे। सो उन हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त एग्रीकल्चर तरफ़ पॉलिसियूं जेके आहिनि उहे इंतिहाई नाक़िस आहिनि ऐं उहे के ठाहिण वारा उन्हनि खे शायदि ख़बर ई कोन्हे का त कणिक जेका आहे उहो को बूटो थिए थो, फसुलु थिए थो, अटो कीअं थो थिए, उनजो को वण थिए थो, उहे सभु शायदि ड्राइंग रूम में वेही उहे शायदि पॉलिसियूं ठहनि थियूं। कणिक जे हवाले सां अवां ॾिसो त कणिक जी जॾहिं गुज़िरियल भेरे पोखी थी कणिक जी लहण वारी हुई त ओॾी महिल कणिक ॿाहिरियां घुराई वई। हाणे जेकॾहिं कमंद जी कटाई मिलूं शुरू थियण वारियूं आहिनि त वरी खंड ॿाहिरियां पई अचे। मिल मालिकनि खे हिकिड़ो बहानो मिली वेंदो त खंड जेका आहे उहा ॿाहिरियां अचे थी, उनजे करे ही मामिलो आहे। ॿाहिरां घुराई पई वञे न हाणे। जी बिल्कुलु उहो ई गुज़िरियल ॾींहुं जेका मीटिंग थी शुगर बोर्ड जो जेको इजलास थियो उन में कमंद मिल मालिकनि इहा ई शइ रखी हुई त बाबा खंड ॾिसो त TCP ॿाहिरियां घुराए थी ऐं पंजाब गवर्नमेंट ॿाहिरियां घुराए थी, जंहिंजे करे असां सां मसइलो थींदो ऐं असां नथा वधाए सघूं। त इहे मुख़्तलिफ़ बहाना उन्हनि खे मिलनि था ऐं इहो ई ग़लति टाइमिंग ते जेके ग़लति फ़ैसिला था थियनि जंहिंजे करे ज़रई मुल्क हूंदे असां हर ज़रई आइटम ॿाहिरियां घुरायूं था, जंहिंजे करे असांखे ख़सारो थिए थो। मतलब वफ़ाक़ी सूबाई हुकूमत ॿिन्हिनि जो ज़रई हवाले सां बिल्कुल ॿई अवां सम्झो त कंहिं बि हवाले सां ज़राअत तरफ़ हुननि जो ध्यानु कोन्हे। ज़राई जेका पॉलिसीज़ अवां ॾिसो
टेक्सटाइल खे केतिरो जेको आहे सो सब्सिडी ॾियनि था, पर ज़रात जेको जंहिंमें तव्हांजो एॾो जेको आहे सो फील्ड फोर्स जेको आहे तव्हांजी माण्हुनि जो जेको रोज़गार आहे, ॿाराड़ी जो जेको माण्हू आहे उहो तव्हांजो सॼो इंगेज आहे उते, उन्हनि जे बाय प्रोडक्ट जे करे केतिरियूं मिलूं हलनि थियूं। अच्छा, उन तरफ़ ध्यानु कोन्हे। टेक्सटाइल ॾिसो, ॿिए पासे ॾिसो, उते उन्हनि जी मीटिंगूं ॾिसो, उन्हनि जा ख़दशा जेके आहिनि उहे ख़तमु था थियनि, वापारियुनि सां मुलाक़ातूं थियनि, उन्हनि जी सब्सिडी ॾिनी थी वञे। पर हिन पासे मां ॾिसंदो त कणिक लहणु शुरू थींदी, ओॾीमहिल यूक्रेन खां कणिक ईंदी, कमंद जी कटाई शुरू थींदी, ओॾीमहिल खंड ॿाहिरियां ईंदी। अहिड़े क़िस्म जो मां ॾिसो त पटाटो जेको आहे उहो बि ॿाहिरियां जेको आहे सो ॿाहिरियां अचे थो, टमाटर जेको आहे उहो ॿाहिरियां अचे, मतिलबु ॿाहिरि जो जेको ज़मीनदार, ॿाहिरि जे आबादगार खे फ़ाइदो, मुल्क जे ज़मीनदार खे मुल्क जे आबादगार जी तबाही कई थी वञे। वॾी महिरबानी कमाल लाशारी साहब, तव्हां पंहिंजो तर्जुमो ॾियण लाइ असांखे जॉइन कयो। इहा असांजी बदक़िस्मती रही आहे त असांजे मुल्क में अहिड़ियूं पॉलिसियूं नथियूं ठहनि जेके मुल्क जे आबादगारनि खे, मुल्क जे महिनतकश तबिके खे फ़ाइदो ॾेई सघनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर वक़्तु या मुख़्तसिर वक़्फ़े जो वठूं था वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे हिस्से खे अॻिते वधाईंदासीं। मंसूर साहब, कोरोना जी जेका वबा आहे हिकु दफ़ो ॿीहर असांखे वधजंदी नज़र अचे थी। इहा इंतिहाई बदक़िस्मती वारी ॻाल्हि आहे। NCOC जे इजलास में चयो वियो त 3% हुन जी शरह जेका आहे हिन वक़्तु वधी आहे। अपोज़िशन तनक़ीद करे थी त इन जो जेका ज़िम्मेवार आहे उहो PDM जा जलसा आहिनि, जंहिंमें माण्हुनि जो हिकिड़ो हजूम गॾु थिए थो। खुरमशेर ज़मान जो चवणु आहे त जेकॾहिं लॉकडाउन या इन तरह जी का अहिड़ी सूरत हाल थी जंहिंमें अवाम खे भोगणो पियो त इन जा ज़िम्मेदार उहे पार्टियूं हूंदियूं। मां सम्झा थो तव्हां हिन खे थोरो करेक्ट कयो। अपोज़िशन कोन, गवर्नमेंट पई चए, सिंध में अपोज़िशन पई चए। हा, तॾहिं त PDM इज़ अगेन अपोज़िशन एंड वी आर इन द गवर्नमेंट। ॻाल्हि इहा आहे त तव्हां उन में जलसनि में असां शराइत बि रखियासीं त बाबा SOPs पूरो कयो ऐं हिननि कमिटमेंट ॾिनी त असां उनखे पूरो कंदासीं ऐं मास्क वग़ैरह ॾींदासीं। तव्हां जलसा ॾिठा, उन्हनि में न जेकॾहिं असीं परमिशन नथा ॾियूं त चवनि था त हीअ जेको आहे जमहूरियत दुश्मन आहिनि, हीअ असां खां डिॼी विया आहिनि, हिननि खे असांजो ख़ौफ़ आहे, हाणे हुकूमत वञण वारी आहे। गैर जमहूरी ऐं गैर आइनी पाण था ॻाल्हि कनि। जलसनि में उन्हनि जूं तक़रीरूं ऐं रवैयो ॾिसो ऐं डिमांड गवर्नमेंट वञण जी। अवाम जो मैंडेट 5 सालनि जो आहे। जेकॾहिं तव्हांखे तकड़ आहे त तव्हां भली हलिया वञो ऐं आज़माए ॾिठो, रुगो थ्रेड था कयो त असीं असेंबली खां हलिया वेंदासीं, इस्तीफ़ा ॾेई हलिया वेंदासीं, असां कोन वेंदासीं असेंबली में। अलाह को सम्झो त हिन में पार्टियुनि जा माण्हू त हुया, ज़ाहिर 11 पार्टियूं आहिनि, उन्हनि जा जेके फॉलोअर्स आहिनि उहे त हुया, पर उन में घणो तादाद उन अवाम जो बि हो जेको हिन मुआशी पॉलिसी न महांगाई खां तंग हुयो। इन ॻाल्हि खे तव्हां बि एडमिट था कयो त वफ़ाक़ी हुकूमत जो मथे सूर आहे महांगाई वारो मसलो। मां अर्ज़ु कयां त मां कोरोना ते पियो ॻाल्हायां त जेकॾहिं असीं परमिशन न पिया ॾियूं त असां ते इहो एलिगेशन जलसा हर पार्टी कंदी आहे। जलसनि सां जेकॾहिं हुकूमतूं वञनि हा त हिन मुल्क में कंहिंखे बि हुकुमरानी जो हक़ न हूंदो। जलसा जुलूसनि में तव्हां गवर्नमेंट ते इहा प्रेशर्स विझी सघो था त उहे पंहिंजूं पॉलिसीज़ ठीकु कनि। ऐं जेकॾहिं उहा करप्ट गवर्नमेंट आहे त उन्हनि जा इदारा खुलियल आहिनि, नेब इंडिपेंडेंट आहे, कोर्टियूं इंडिपेंडेंट आहिनि। ऐं जॾहिं हिननि खे रिलीफ था ॾियनि त चवनि था त आज़ादु अदलिया आहे, जॾहिं हिननि जे ख़िलाफ़ तो फ़ैसिलो अचे त चवनि था त जेको आहे धुर आहिनि। अहिड़े तरीक़े सां जॾहिं नेब सरकारी माण्हूअ खे थी पकड़े त चवनि था आज़ादु आहे, ऐं जेकॾहिं अपोज़िशन खे थी पकड़े त इंतकाम आहे। ॻाल्हि आहे त दुरुस्त रस्ते ते हलणो आहे, ठीकु आहे न। हाणे अवाम मैंडेट ॾिनो आहे, कोई अपोज़िशन मैंडेट कोन ॾिनो आहे त असां हिननि जे डिमांड ते हलिया वञूं। 5 सालनि जो आहे, पाकिस्तान जो आइन थो चए, पाकिस्तान जो कानून थो चए, इख़लाक़ियात थी चए, हर कानूनी इख़लाक़ी आइनी सभु हक़ 5 सालनि जो ॾिनो आहे। ज़िम्मेदारी जेको PDM ते रखी छॾिजे या हिननि पार्टियुनि ते रखी छॾिजे। ऑफकोर्स तव्हां ॾिसो त असांजे मुल्क में किथे बि SOPs ते फॉलो कोन थो थिए। कंहिं बि इदारे में तव्हां वञो, पब्लिक प्लेसिस ते तव्हां वञो, मार्केट्स में तव्हां वञो। अर्ज़ु कयां त ॾिसो, तव्हां इदारनि में त SOPs ते अमल कराए सघिजे थो। जेकॾहिं तव्हां आम पब्लिक प्लेसिस ते त उन जो हल लॉकडाउन खां सवाइ ॿियो कोई कोन्हे। छाजे लाइ त तव्हां ॾिसो त हुन जी अफोर्डिंग कैपेसिटी कोन्हे। तव्हां हिन मुल्क जी 85 खां 90% इन SOPs खे फॉलो करे नथा सघनि। न मुल्की मुआशी हालात आहिनि, न अहिड़ा घर आहिनि, न अहिड़ो माहौल आहे। हे यूरोप न आहे, ठीकु आहे न।
पर पोइ कुदरत जो पंहिंजो कमु आहे, असांखे इम्यून सिस्टम एॾो मज़बूत ॾिनो आहे। तव्हां ॾिसो त जेको आहे सो पाकिस्तान दुनिया में घटि कोरोना में सफ़र कयो आहे। अलाह दुआ भी कबूल कई। अल्लाह इम्यून सिस्टम में गवर्नमेंट जो को क्रेडिट कोने को, गवर्नमेंट जो इहो क्रेडिट आहे तो माण्हू गंदो बदबूदार पाणी वापराइनि था, ऑलरेडी एॾियूं बीमारियूं आहिनि जो माण्हू आदी थी। मां गवर्नमेंट जो नथो, मां अल्लाह जो रहम थो कयां। जाते नुक्स हूंदा आहिनि त पोइ अल्लाह खे ॿाॾाइबो आहे, उहो पंहिंजी मदद कंदो आहे। ऐं उन हिन मुल्क ते मदद कयो छॾण त इंसानी जेका जान आहे, इंसान जी ज़िंदगी आहे, उन ते सियासत करणु गुनाह, वॾो गुनाह आहे। पर इन मामले ते सियासत थींदी रही आहे न, कोरोना वारे मामले ते इहो ग़लत कयो आहे। जंहिं बि कयो आहे उन ते ग़लत। उन में ॾिसो इहो क़ौमी मसइलो आहे, जॾहिं क़ौमी मसइलो हुजे, इंसानी मसइलो आहे। हमेशह जेको आहे न, तव्हां दुनिया में जिते बि सुठियूं क़ौमियुनि जिन तरक़ी कई आहे त क़ौमी ऐं इंसानी मामले ते हिक पेज ते हूंदी आहे गवर्नमेंट ऐं अपोज़िशन। हिते बदकिस्मती आहे, जॾहिं बदकिस्मती आहे, हर शइ ते सियासत थी करे त अल्लाह पंहिंजो ख़ुसूसी रहम कयो। उहो ही बि पावर में आहिनि। गवर्नमेंट ऑफ सिंध हिननि वटि आहे, का गवर्नमेंट ऑफ बलूचिस्तान कोलिशन गवर्नमेंट है, फेडरल प्रांचल गवर्नमेंट असां वटि। नईम साहब क्या कहेंगे? असद उमर साहब ने कहा था कि अगर कोविड का मसला ना होता, दहशतगर्दी का, तो जो जितने जल्द से पीडीएम करे उससे ज्यादा तादाद में हम लोगों को इकट्ठा कर सकते हैं। इस हवाले से भी तनकीद की गई। और जो है खुर्रम शेर जमान कहते हैं कि अगर इस सूरत हाल में जो कोरोना के केसेस ज्यादा दिन ब दिन हमें बढ़ते हुए नजर आ रहे हैं, अगर ज्यादा फैला तो उसकी, अगर लॉकडाउन लगा, आवाम पे कोई इसका असर पड़ा, तो इसकी जिम्मेदार आपकी जमातें होंगी, बशमूल पीडीएम में जितने भी हैं। देखिए, बात ये है कि अगर जलसे की बात करें तो जलसे किसने नहीं किए। जलसे तो अगर मैं बात करूं, पिछले माह तहरीक इंसाफ ने भी एक कदर जो है वो नोटिफिकेशन की एक तकरीब रखी, वो आपने देखा फैसलाबाद के अंदर, और कई हज़ारों की तादाद में लोग वहाँ मौजूद थे। अगर मैं बात करूँ तो फिर मैं वज़ीर आज़म साहब में कन्वेंशन सेंटर के अंदर जो है वो बैठ के लोगों के साथ जो स्पीच की, फिर उसकी इसी दरमियान मैं बात करूँ इनकी जो है कदर टाइगर फोर्स बनाई है, उनके साथ जब खिताब किया तो वहाँ भी हज़ारों की तादाद में मजमा मौजूद था, पब्लिक थी, अवाम थी। लेकिन ये कि अपोजिशन ने उस पर सियासत नहीं की। अब ये क्योंकि सियासत करने जा रहे हैं, एक आलमी वबा आई, और आलमी वबा जब आई तो देखें सबसे बड़ी बात ये कि वज़ीर आज़म साहब ने जब अवाम के साथ जब खिताब किया तो अवाम को जो डायरेक्शन दी, अवाम को कहा नज़ला हो जाए, ज़ुकाम हो जाए, खांसी हो जाए तो समझो कोरोना नहीं होता। ये ना समझें कि कोरोना हो गया तो आप अस्पताल चले जाएं। ये मुझे बता दें कि इसकी अलामात क्या हैं। अगर यही अलामात हैं और डॉक्टर के पास भी नहीं जाना तो नीचे अवाम ने फिर क्या सोचना है, अवाम ने किस डायरेक्शन में जाना है। फिर क्योंकि मेरे भाई ने शेख साहब ने कहा कि जलसों से, रैलियों से हुकूमतें नहीं गिरती, मैं इसको सेकंड करूंगा, साहब बिल्कुल होता रहा है, लेकिन वो हुकूमतें नहीं गिरती। जो बात ये है कि जो इलेक्टेड हुकूमतें होती हैं, जो सिलेक्टेड हुकूमतें होती हैं, जिनकी कमज़ोर जड़ें हों, और अगर बात करूं ऐसी जड़ें कमज़ोर हों कि जिनको कहते थे हम चपड़ासी ना रखें, आज इनकी काबीना के अंदर आज इनका वो मेंबर है, उनकी एक पार्टी के जो लोग हैं इनके साथ मौजूद हैं। कहते थे पंजाब का सबसे बड़ा डाकू, जड़ें क्यों ना कमज़ोर हों, जिनको कहते थे पंजाब का सबसे बड़ा डाकू, उसकी पार्टी और उसके साथ जो लोग जुड़े हुए हैं वो इनके साथ आज मौजूद हैं। जिसको कहते थे कराची की, पंजाब की सबसे बड़ी टारगेट किलर जमात, आज मैं बात करूं नफीस जमात है। कमजोरी तो यहाँ जाहिर होती है ना, ये वो बेसिकली पूरी पार्टी की जो हुकूमत है 4 सीटों पर मौजूद है और तिनको पर ये हुकूमत बनी हुई है। सिर्फ अपोजिशन ने छेड़ना है, हिलाना है, ये खुद ही गिरना स्टार्ट हो जाएंगे। सिराजुल हक साहब कहते हैं ना कि नून लीग और पीपल्स पार्टी इस्तीफे दे दें, हुकूमत गिर जाएगी, फिर ये एहतजाज क्यों? देखिए, 2 रास्ते होते हैं, एक जमहूरियत का रास्ता होता है और कामरियत का रास्ता होता है। जमहूरियत का रास्ता 72 साल में अगर कोई हुकूमत गिरानी हो तो इसका तरीका ये नहीं है कि बात ये कि इस्तीफे दे के घरों में चले जाएं, फिर इस्तीफे दे के चले जाएं तो फिर बात ये कि फिर जमहूरियत की जो है फिर जमहूरियत कहाँ पर होगी। एक तरीक़ेकार जो आइन जिस बात की इजाज़त देता है कि हम लाजमी सी बात है, बासियत अपोजिशन जमातें, हम रैलियाँ निकालेंगे, हम लोगों को बताएंगे कि इनकी 22 साल की इनकी पार्टी की जो इन्होंने मेहनत की थी पार्टी बनाने के अंदर, और 22 माह की जो इनकी प्रोग्रेस है, आज अवाम की सूरत हाल क्या है। क्योंकि अब आटे की बुरान की बात कर रही थी, 47 की चीनी 115 में मिल रही है, 8 रुपए का यूनिट 22 रुपए का मिल रहा है। ये हमारा काम है अवाम को बताना। ये सूरत हाल है तो अवाम मुतहमिल हो सकता है। अगर दोबारा कोविड फैल रहा है, उस तरह की सूरत हाल हुई तो वफाकी सूबाई हुकूमत कैसे संभाल सकेंगी? क्योंकि पहले की बनिस्बत अब तो लोगों के हालात, ये जो 6-7 महीने का लॉकडाउन था, बहुत ज्यादा बदतर हो गए। SOPs को फॉलो करने के हवाले से
एग्रीमेंट हुआ था, नुकात तय हुए थे, उस पर भी अमल नहीं हो सका ना? देखिए, अगर मैं बात करूं, क्योंकि आज मीटिंग हुई है काबीना की, वफाकी काबीना की, एनओसीसी की जो मीटिंग हुई है, आज उनको क्या डायरेक्शन दिए पूरे मुल्क में तमाम सूबों को कि 10 बजे शॉपिंग मॉल बंद कर दिए जाएंगे। 10 से पहले मुझे बताएं क्या कोरोना नहीं होता? अब डायरेक्शन वफाकी हुकूमत दे रही है, सूबाई हुकूमतों का काम है ना उसको जो है वो लाजमी सी बात मनो मन मानना, और हम मान रहे हैं। इन्होंने डायरेक्शन दी है कि शादी हाल 10 बजे बंद हो जाए। क्या 10 बजे से पहले कोरोना नहीं होता इस मुल्क के अंदर? इन्होंने डायरेक्शन दी है कि छोटी मार्केटें जो है वो बंद कर दी जाए 10 बजे के बाद। आप कहना चाह रहे हैं कि क्या सूरत हाल होनी चाहिए, क्या फैसला होना देखिए, फैसले तो जो, अगर मैं बात करूं, फैसले वो जिसको WHO ने भी सराहा, जो इंतज़ामी तौर पे जो वज़ीर आला सिंध ने जो है वो जो फैसले किए थे, और जो वबा जब आई थी तो उस वबा को, लाजमी सी बात है जिस मुल्क के अंदर ये वबा आई थी उनकी डायरेक्शन क्या थी और वो किस तरीके से कोरोना से बाहर हुआ। उनका पहला फोकस ये था कि जो कोरोना के पेशेंट थे उनको तलाश करना, उनको ढूंढना, टेस्टिंग किट्स बनाना। तीसरा उनका ये था कि आइसोलेशन सेंटर बनाना, क्वारंटीन सेंटर बनाना। चौथा लॉकडाउन था। और चौथे मरहले के अंदर बात यह कि अवाम का और हुकूमत का एक ट्रस्ट डेफिसिट था, और ट्रस्ट डेफिसिट में चाइना इससे बाहर निकल गया। जहां वजीर आजम साहब ही जब ये ऐलान करे कि 98% ठीक हो जाते हैं, 2% लोग मर जाते हैं, खांसी जुकाम नज़ला हो जाए, तो अवाम से क्या एक्सपेक्ट करेंगे कि क्या किस तरीके से? मंसूर साहब, अवाम अफोर्ड करे सघंदो जहिड़ी तरह जी सूरत हालात नथा सम्झो त अवामी इशूज़ ते वफ़ाक़ी सूबाई हुकूमतनि खे हिकिड़े पेज ते घटि में घटि अचणु घुरिजे, त जीअं कि इन तरह जेको बहिरानी सूरत इंसानी अलमियो जनम वठे थो त उनखे कंट्रोल करे सघिजे कीअं? मां अर्ज़ु कयो न त तव्हां दुनिया में जिते बि समझदार क़ौमूं आहिनि उते इंसानी मामिलो हुजे या क़ौमी मामिलो हुजे मुल्क जो, उते सियासत न थींदी आहे, हुकूमत अपोज़िशन। हिते त ही हुकूमत में बि, हिते त ही हुकूमत में बि आहिनि। तव्हां ॾिसो त जेको आहे सो ॻाल्हि आहे, साईं चए थो त 10 बजे बंदि कयो, हुन खां अॻु में कोरोना जेके न प्रिवेंटिव मेजर्स से जेकॾहिं हिकदमि तव्हां सॼो लॉकडाउन ते हलिया वेंदो त माण्हू बुख में, तव्हां ॾिसो त पहिरियों असांजो बिटर एक्सपीरियंस रहियो आहे त माण्हू केॾा बेरोज़गार थी विया। वरी कारोबार एज़ अ कारोबारी माण्हू मां सम्झां थो त उनखे रीस्टेब्लिश करणु एॾो आसान न आहे। ऐं मेनली सफ़र केरु थो करे? जंहिंजी कैपेसिटी न आहे, ग़रीब माण्हू आहे ऐं उहो वञी पनण ते मजबूर थो थी वञे। ॻाल्हि इहा आहे त इन ते सियासत न करणु घुरिजे। हिननि खे जेकॾहिं के प्रोपोज़ल्स आहिनि त वज़ीर आज़म जा हर वक़्तु चीफ मिनिस्टर लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। ही वञनि विद द प्रोपोज़ल्स, टेक्निकल माण्हू वठी वञनि ऐं विद साउंड प्रोपोज़ल एंड रीज़न्स के जेको आहे न ही थियणु घुरिजे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं प्राइम मिनिस्टर साहिबु उन ते डिसएग्री करे त हिननि जो क्रिटिसिज़म ठहे थो। पर जेकॾहिं ही रुगो क्रिटिसिज़म कंदा त पोइ फेडरल गवर्नमेंट पॉलिसीज़ ॾींदी न। जेको बुनियादी ॾिसो न, जॾहिं हिननि जो को पावर इनक्रोच करण था वञो था, चवनि था 18th अमेंडमेंट वी आर इंडिपेंडेंट। बाबा हेल्थ में तव्हां इंडिपेंडेंट आहे, एजुकेशन में इंडिपेंडेंट आहे, पॉलिसीज़ में इंडिपेंडेंट आहे, त तव्हां डिलीवर त कयो। ऐं जिते डिलीवरेंस आहे त तव्हां फेडरल गवर्नमेंट ॾे था ॾिसो। त महिरबानी करे जेके तव्हांजा अख़्तियारात आहिनि उहे इस्तेमालु करे तव्हां डिलीवर कयो। तव्हांखे फेडरल गवर्नमेंट मदद करण लाइ तयारु आहे। तव्हां NOC जेको आहे तव्हां ॾिसो फेडरल गवर्नमेंट के हद ते तव्हांजी किथे लाइ मदद कई आहे। तव्हांखे अमन अमान खां वठी तव्हांखे हेल्थ में हर में मदद कई आहे। तव्हांजी पुलिस हिते कोन अमन अमान क़ाइमु कयो। कराची जो अवाम गवाह आहे त रेंजर्स कयो न। इनमें मौजूदा हुकूमत जो तो एड़ो को क्रेडिट कोने न। इहो जॾहिं थियो त इहो न मां अर्ज़ु तो जिन अमन अमान खे ख़राब कयो उन्हनि उन अमन अर्ज़ु तो कयां त जॾहिं हिननि खे मदद खपे थी फेडरल गवर्नमेंट जी त फेडरल गवर्नमेंट करण लाइ तयारु आहे। बाक़ी जेके तव्हांजा अख़्तियार आहिनि उहे इस्तेमालु करे तव्हां अवाम खे रिलीफ ॾियो न। मेजॉरिटी अख़्तियारियात तव्हां वटि। नईम साहब, प्रोग्राम का वक्त भी 2 मिनट मेरे पास रह गए, क्या कहेंगे आप इस पे? देखिए, बात यह है कि कभी कोई वबा आती है और वबा जब आती है तो स्टेट रियासत का काम होता है कि उसके साथ उसको जो है वो, कहा कि प्राइम मिनिस्टर हाउस के दरवाजे खुले हैं, सीएम साहब जाना चाहें तो अपनी टीम के हमरा कोई टेक्निकल बंदे लेकर जा सकते हैं और उस पर सलाह मसलियत हो सकती है। असल मसला पता है क्या? मसला क्या है मैं आपको बताऊं।
इनके जो इजलासिस अब तक जो होते रहे ना कोरोना को लेकर, इजलासिस में इनके कौन लोग बैठते रहे, मुशीर बैठते रहे, इनके वजीर बैठते रहे, फ़र्क वफाकी हुकूमत का और सूबाई हुकूमत का फ़र्क क्या है? सूबाई हुकूमत, सिंध हुकूमत जब जब बैठी है कोरोना वाले इशू के ऊपर, तो हमने जो जिन लोगों को बिठाया वो माहिरीन थे, वो डॉक्टर थे, वो पैरामेडिकल स्टाफ का अमला था जो हमें वो डायरेक्शन देते थे, हम उस पर अमल करते थे। इनके वो वजीर आटे पर भी वही बात करेंगे, चीनी भी वही बात करेंगे, और कोरोना वायरस जैसी आलमी वबा पर भी वही डायरेक्शन देंगे हमें क्या करना चाहिए। वजीर आजम खान स्टेट का, बात ये वजीर आजम जो होता है वो रियासत का मालिक होता है। मुझे ये बताएं कि किस दिन वजीर आजम साहब ने कौम से खिताब किया और कहा हो कि मैं भूखा नहीं रहने दूंगा किसी को, मैं वजीर आजम हूं इस मुल्क का, आपने मुझे जो है वो इलेक्ट किया है, आप लोगों को खाना, रोटी, कपड़ा, मकान, जो जिस चीज की जरूरत है मैं दूंगा। बजाय उनको देने के उनसे क्या कहा, एक अदद अकाउंट नंबर दे रहा हूं, आप लोगों से विनती है, रिक्वेस्ट है, जो इनकी आदत रही है चंदा भेजें, और जो है चंदा भेजें तो हम कोरोना वायरस से जो है हम लड़ेंगे। कोरोना वायरस से कौन लड़ सका आज तक? बात यह है कि मुझे बताएं कौन लड़ सका है। तो यहां मसला ये है कि इनकी काबीना में जो लोग, वफाक में जो लोग बैठते हैं, वो लोग जिनका जिम्मेदारियां नहीं है, जिनकी रिस्पॉन्सिबिलिटियां नहीं है। मैं क्यों कह रहा हूं कि 10 बजे का टाइम रख दिया, क्या 10 बजे से पहले कोरोना अटैक नहीं करेगा लोगों के ऊपर? बेहतर यह था कि वो हमसे राय ले लेते, हम उनको बताते कि माहिरीन बिठाओ, डॉक्टर्स को माहिरीन बिठाओ, डॉक्टर्स बिठाओ, पैरामेडिकल स्टाफ बिठाओ, फिर टेस्टिंग किट्स के लिए अब मुझे बताएं वफाकी हुकूमत है कितनी टेस्टिंग किट्स जो है वो पिछले जो है वो फरवरी से सिंध हुकूमत को ये दे चुके हैं। यहाँ तो अलमिया यही है कि इनका मसला कोई और है। इनका मसला है कि पीडीएम क्यों निकल गया है, इनका मसला ये है कि बात ये कि पीडीएम जलसे क्यों कर रहा है। यहाँ अवाम की तो रसाई है ही नहीं इस मुल्क में। मैं जरा जजीरों पे जरा वो ले लूं, मंसूर साहब क्या कहेंगे? छा चवंदो शहरियार शहर बेटन बाबत जो बयान ॾिनो, हाली आदिल शेख जो चवण आहे त शहरियार शहर बेटन बाबत ॾिनल बयान पाण ई वापसि वठंदो। इंशाल्लाह ताला जेकॾहिं असांजे हिकिड़े ज़िम्मेदार शहरियार शहर हिकिड़े एमपी जी हैसियत में बयान ॾिनो न, इंडिविजुअल त कोन, एमपी रिप्रेजेंट असेंबली फ्लोर ते पार्लियामानी लीडर जेको उनजो उन ई असेंबली में पार्लियामानी लीडर आहे, उन चयो आहे उन ई असेंबली में अचे वज़ाहत कंदो, ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं न करे त पोइ असीं जवाबु ॾींदासीं। ॻाल्हि इहा आहे, पोइ डिसिप्लिनरी एक्शन बि थींदो, पर जेको हिकिड़ो अचे पाण वज़ाहत करे थो तो इंशाल्लाह ताला वो वज़ाहत काबिल कबूल होंगी। क्या कहेंगे? देखिए जजीरों वाला जो इशू था लास्ट एक प्रोग्राम के अंदर, ये क्योंकि कह रहे थे कि जजीरों पर हम टूरिज्म सिटी बनाने जा रहे हैं, उस पर लोग आएंगे, घूमेंगे फिरेंगे। फिर यहाँ से किसी चैनल पे और गया, इन्हीं का एक स्पोकमैन था, वो कहने लगा जी हम वहाँ पर जो है वो बड़ी प्रॉपर्टी और वहाँ पर हम जो है वो मतलब DHM बनाने जा रहे हैं वहाँ। मसला ये है कि जजीरों के ऊपर समरी भेजी थी, हमने उनको एक्सेप्ट किया। दूसरा जब हमने इनको कहा मायदा करो, मायदे पर इन्होंने कहा जी हमसे आपसे क्यों मायदा करें, हमने कहा एक्सेप्ट, आप ये तो मानते हैं? हाँ एक्सेप्ट की, लेकिन उसके बाद मायदा करना था। जो मायदा क्या था? मायदा ये था जो वहां पर माहीगीर हैं, माहीगीरों के लिए जो बस्तियां हैं उनको बिजली, उनको गैस, उनको जो है वो पानी वहां पहुंचाना है। माहीगीर जो इस वक्त समंदर में खो जाते हैं, प्रोग्राम का वक्त खत्म हो जाता है। 12 सालों से सिंध में पीपल्स पार्टी की हुकूमत है। सिंध की राजधानी कराची में आप बताएं मुझे कहाँ कहाँ लोगों को जो है बिजली का बहरान नहीं होता, कहाँ कहाँ लोगों को पीने के लिए इस्तेमाल के साफ पानी दस्तयाब, न सिर्फ सिंध की राजधानी कराची से लेकर कश्मीर तक। तो आप वफाकी हुकूमत से क्या उम्मीदें लगा रहे हैं? आप देखें कि सूबाई हुकूमत किसी एक यूसी को भी मॉडल नहीं बना सकी है। आईनी और वाटर कमीशन की रिपोर्ट है कि पूरी सिंध में जो पीने का पानी होता है वो जो है वो नाकाबिले इस्तेमाल है। अगर आईनी इख्तियारात की बात करूं, आइन का आर्टिकल 158 ये कहता है कि जिस सूबे से जो निकलेगा सबसे ज्यादा उसके ऊपर जो है लगाया जाएगा। पानी का मायदा हमारा वफाकी हुकूमत के साथ तय है, क्या पानी मिलता है? वफाकी हुकूमत के साथ 158 का हमारा एग्रीमेंट है। क्या हमें बिजली मिलती है? क्या हमें गैस मिलता? नहीं मिलता। नहीं मिलता तो उसकी जिम्मेदारी वफाकी हुकूमत है। सिंध हुकूमत जहां जरूरत पड़ती है कोशिश ये रहती है और करते रहेंगे। पार्टी की भी हुकूमत थी। बहरहाल दोनों मोअज़्ज़िज़ मेहमानों का बहुत शुक्रिया, आपने आज के प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम जो वक्त ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ईंदा इजाज़त, अल्लाह वाहिद।